सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में तूफ़ानी बरसात, केतिरनि शहरनि के रोड रस्तनि ते पानी बीहजी वियो। हैदराबाद जामशोरो सांगड़ मीरपुर खास थरपारकर उमरकोट टंडो अल्हायार टंडो मोहम्मद खान सखर लाड़काने शिकारपुर कंबर शहदाद कोट ज़िलनि के नंढनि वॾनि शहरनि में बरसात। हाला भिटशा कुनरी सामारो ओडेरोलाल गौसपुर बख्शापुर सेठारजा काजी अहमद गढ़ी हसन हुमायूं शरीफ थरड़ी मोहब्बत चंबर बुकेरा शरीफ ॿियनि इलाइक़नि में बरसात। हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो। ॿाहिराड़ी जे शहरनि सां राब्तो कटिजी वियो। फसलनि खे बि नुक़सान। बरसात सबबि हैस्को रीजन जा 152 फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि शहरनि में बिजली जी फ़रहामी मुअत्तल। मौसमियात खाते पारां 19 अगस्त ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जी अकठी। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद के मामले ते पाक फ़ौज सुठो फ़ैसिलो कयो। फ़ौज जो ख़ुद एहतसाबी वारो निज़ाम बहितरीन अमल है। PTI बानी मुल्क में डफेर पखेण की कोशिश कई। PTI बानी साज़िश जो मुख्य किरदार ऐं फैज़ हमीद संदसि सहूलतकार हो। सुमारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो नवाज़ शरीफ मुल्क में मोटरवे जो जार विछायो। उन सिलबकारनि खे सहूलतूं फ़राहम कयूं। पंजाब हुकूमत बिजली वापेदारनि खे सहूलत पहुचाइण जो अहसन कदम खयो आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पोलियो वैक्सीन का इनकार कंदड़ वालदेन ख़िलाफ़ कार्रवाई ऐं सेहत खाते के पोलियो के ख़ात्मे वारी मुहिम तेज़ करण जी हिदायत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पोलियो के ख़ात्मे वारी मुहिम में वालदेन ऐं घर जा वॾा मुकमल सहकार कनि। पोलियो खां बचाव वारी मुहिम में फुड़ा पियारण खां इनकार जी का बि गुंजाइश नाहे। पोलियो जा फुड़ा पियारण खां रोकण ते वालदेन ऐं घरनि जे वॾनि ख़िलाफ़ कार्रवाई थी। मंकी पॉक्स जो वाहिद केस ख़ैबर पख्तूनख्वा में रिपोर्ट थो। जेकॾहिं कंहिं बि माण्हूअ में अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं त उनखे क्वारंटाइन में रखणु घुरिजे। वज़ीर आज़म जे सिहत बाबति कोऑर्डिनेटर डॉक्टर मुख्तार मलिक जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो मंकी पॉक्स बाबति अहम इजलास में वज़ीर आज़म के हवाई अॾनि ऐं सरहदुनि ते इंतज़ाम के हवाले से आगाह कयो वियो। दुनिया में इन वक़्त ताईं 99,000 माण्हू मंकी पॉक्स हाकारी अची चुका आहिनि। आइसोलेशन ही मंकी पॉक्स जो बेहतरीन इलाज है। टंडो रहीम खान माही पांदी समेत खीरथर जाबलूपट्टी ते बरसात का पोइ नए गाज वही आई। काछ जे चईन यूसीस टंडो रहीम खान छिनी सावड़ो ऐं शाह हसन जो जोही समेत ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काछे वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। गडाप वेझो DHS सिटी भरसां मुसाफ़िर बस सां हादसो। 25 मुसाफ़िर ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हादसे जो शिकार मुसाफ़िर बस नईम यार ख़ान खां कराची अची रही हुई त हादसे जो शिकार थी। ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि जी हालत ॻणित जोगी ॿुधाई पई वञे।